अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग्स। जी हाँ दोस्तों, अॼु मां मसरूफ़ हुयुसि ॾाढो पंहिंजे कमुकार जे हवाले सां। मुंहिंजी राइस जेको लॻल हुयो ॿनीअ में, उनजे लाभ जी तयारी पिया कयूं। अॼु सॼो ॾींहुं ॿनीअ ते गुज़ारियोसीं। पंहिंजो कमुकार पाण बि कंदा आहियूं, छो त एक्टिंग सां गॾोगॾु पाण खे बि कमु करणु घुरिजे। एक्टिंग ज़रूरी आहे, पर हीउ जेको घर जो कमुकार आहे उहो बि करणु ज़रूरी आहे। त पाण होॾां सॼो ॾींहुं अॼु उते गुज़ारियोसीं, ॿनीअ ते लाभ कयोसीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿाहिरनि जी दुआ सां अलाह रंग लाहींदो ऐं भाग लॻंदो उन ॿनीअ में। उहो जेको राइस लॻायो अथसीं, चांवर इलाही सारा खोड़ चांवर बि थींदा इंशाअल्लाह। ऐं जेको अटे वारी जेका आहे राइस, इंशाअल्लाह उहा बि आहे। उहा बि इंशाअल्लाह जेको आहे तव्हां दुआ कयो त जीअं उहो जेका आहे फसल ज़्यादा खां ज़्यादा जेको आहे उहा बि लहे, त जीअं मानी बि जेको आहे चिरड़ा बि खाई सघूं। ठीकु आहे। ऐं हुन खां अलावा मां दोस्तनि खां गुज़ारिश इहो ई कंदो हलंदुसि त दोस्तो, मुंहिंजे जेके बि वीडियोज़ ऐं रखां थो पियो अव्हां दोस्तनि जे लाइ, त अव्हां बिल्कुलु कमेंट कोन था कयो। कमेंट कयो, मूं में का आहे कमी कोताही आहे, का अहिड़ी ॻाल्हि आहे, या मूंखे ॻाल्हाइण जो अंदाज़ नथो अचे, या मूंखे व्लॉग ठाहिण नथा अचनि, या मां बिल्कुलु ॻाल्हाए नथो सघां, या को ढंग, त तव्हां दोस्तनि खे मां गुज़ारिश कयां थो पियो त उन्हनि कमेंट में लिखो त जीअं मां बहितर खां बहितर व्लॉग ठाहे सघां। ऐं तव्हां दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार रहंदुसि जेके दोस्त मुंहिंजो वीडियो ॾिसंदा आहिनि। ऐं जेके दोस्त नथा अचनि, थोरो ॾिसी करे अॻे करे छॾींदा आहिनि, मां उन्हनि खे गुज़ारिश कयां थो त प्लीज़, भले मुंहिंजो तव्हांखे चहिरो न बि खणी वणे, त तव्हां हिकु दफ़ो हलाए मोबाइल हेठि भले रखी छॾियो, छो त अगरि जे तव्हां पूरो वीडियो न ॾिसंदो त मूंखे वॉच टाइम कोन मिलंदो। ठीकु आहे। ऐं हुन खां अलावा तव्हां दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदो हलां त पंहिंजे दोस्तनि में बि शेयर कयो वीडियो, पंहिंजे दोस्तनि खां बि सब्सक्राइब करायो, ऐं लाइक शेयर कयो, ऐं बेल जे बटन खे दॿायो, त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका वीडियो आहे अव्हां आसानी उहा ॾिसी सघो था। त दोस्तो, अॼु केॾांहुं बि वञण जो को मूड न आहे, छो त तमामु घणी थकावट थी पई आहे। ऐं ज़ाहिर आहे लाभ कयो आहे, ऐं थकावट ज़रूरु थींदी। सुभाणे ॾिसूं था छा प्रोग्राम बीहे थो, जेको दोस्तनि सां मां नेक्स्ट वीडियो में जेको ज़िक्र कयो त असांजो जेके ARS कॉमेडी जेको असांजो चैनल आहे, यूट्यूब चैनल, उन ते असां हिकिड़ो वीडियो रिकॉर्ड थी चुको आहे। ऐं इंशाअल्लाह उहो राति तक जेको आहे अपलोड थी वेंदो। सुभाणे तव्हां दोस्तो उनखे जेको आहे ॾिसंदव, इंजॉय कंदव। ऐं हुन खां अलावा जेका सुभाणे जेको ॿियो ॾींहुं ईंदो, उनजे ॿिए वीडियो जे लाइ बि तयारी कयूं पिया। इंशाअल्लाह ॿियो वीडियो बि अव्हां ते ज़रूरु शेयर कंदासीं। मां तेसीं ताईं अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह बाए।